بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي جيكو درسا فضائل الأعمال. هي درسا ستو نمبر إن شاء الله. ستو عدد جيكو थींदो इहो إن شاء الله इनमें असां थोरो तौदीह कंदासीं त केॾो सवाब आहे। इहो عنوان दर्स जो आहे इमाततुल अदा अन तरीक़। रस्ते मां कहिड़ी शइ बि इंसान ॿियनि खे तकलीफ़ ॾिए त इंसान पासे थी करे। कहिड़ी बि शइ इन खां रस्ते मां कंडा हुजनि, पथर हुजे, को किन हुजे, किन पित हुजे, दॿा हुजनि, पथर हुजनि त इंसान पासे थी कंडो त इन में केॾो सवाबु आहे। पहिरें असां चऊं था त हिकिड़ो क़ुर मां दलील वठूं था त अलाह ताला सूरत जेकी तब्बत यदा अबी लहब व तब, जेको अलाह ताला इन जो उम्रअतुहु हम्मालतल हतब, अबू लहब जी घरवारी जेकी उहा छा कंदी हुई, कंडा ऐं काठियूं खणी नबी जे घर जे या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते में रखंदी हुई। त उलमा चवनि था त इन मां मक़सदु इहो थियो त हीअ बुरो कमु कंदी, ग़लति कमु कंदी। यानी इन जो माना आहे त असांजे काठियूं या कंडा या किनो रस्ते खां पासे ते कंदासीं या रस्तो ठाहींदासीं त इन में वॾो सवाबु आहे। इहो थियो क़ुर मां दलील। ठीकु आहे। हाणे जेके हदीसूं अचनि थियूं असीं उहो कुझु मुख़्तसर थोरियूं ॿुधायूं था त इन शइ में केॾो सवाबु आहे। छो जो के माण्हू असीं ॾिसूं था न त असीं इहो छो था ॿुधायूं त माण्हू असीं ॾिसंदा आहियूं के सिगरेट रस्ते ते उछलाईंदो, बोतल पी दॿो रस्ते ते उछलाईंदो, के त अञा वधीक बदअख़लाक़ आहिनि, शीशो हूंदो बोतल जो, शीशा पोइ भञी छॾींदा रोड ते, पोइ इहे शीशनि जा ज़रा थी वेंदा। पोइ आयो वियो कंहिंखे आज़ादु, कंहिंखे शीशो पेर में लॻे त ॾिसो त केॾी तकलीफ़ हुनखे थींदी। त इहो हिकिड़ो बदअख़लाक़ी आहे। इंसान अलाह असांखे इस्लाम हिकिड़ो अहिड़ी शइ सेखारी आहे त असां रस्ते जी हिफ़ाज़त कयूं। ईअं न त रस्ते में बलदिया या सफ़ाई करण वारा जा भंगिया आहिनि उहो उन्हनि जो कमु आहे। न, इहो कमु हर कंहिंजो आहे, हिकिड़े माण्हू जो अलॻि अलॻि, तुंहिंजो बि आहे, मुंहिंजो बि आहे, हर फ़र्ज़ु आहे। हिननि जो त कोन्हे ज़रूरु, ही त भला मुलाज़िम आहिनि, पर असांजो बि कमु आहे न सफ़ाई। छो जो इंसान जे पंहिंजे पाण में साफ़ु हूंदो त पंहिंजे रस्ते में साफ़ु हूंदो, पंहिंजे घर में साफ़ु हूंदो, पंहिंजे ऑफिस में साफ़ु हूंदो, पंहिंजे कमुकार में साफ़ु हूंदो। बाक़ी जेको गंदो हूंदो त पंहिंजे जान में गंदगी हूंदसि, पंहिंजे घर में गंदगी हूंदसि, पंहिंजे घर जे अॻियां पंहिंजे रस्ते में गंदो हूंदो, किथे बि हुजे। सो इंसान कोशिशि करे त इहे सिफ़तूं किनियूं इहे पंहिंजे जान मां कढी छॾे। असां इहे पंहिंजे ईअं कोन था ॻाल्हियूं कयूं, असांजे नबी असांजे दीन मां असीं ॻाल्हियूं कयूं, दीन जे मुंतलक़ मां। जेको दीन असांजी सॼी ज़िंदगी आहे, जंहिंजे अलाह ताला जंहिं बारे में चए थो कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। असांजी ज़िंदगी में अलाह ताला चए थो उथणु वेहणु खाइणु पीअणु सभु अलाह जे ख़ातिर आहे, हीअ दीन जे ख़ातिर आहे। आख़िरत जे लाइ नज़र कयो। आख़िरत में हर शइ असां चाहियूं था त असांखे उते सणाई थिए। त हिते हदीस असांखे जेके मुख़्तसर थोरियूं हदीसूं ॿुधायूं था, पोइ उनजो तर्जुमो कंदा था हलूं। पहिरियों हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चई त क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ईमानु बिदअन व सबऊन शुअबा। नबी करीम फरमाए थो त ईमान जेको आहे बिदअन व सबऊन, बिदअ चइबो आहे 3 खां 9 ताईं, ऐं कंहिं उलमा चवनि 3 खां 7 ताईं, उहा सबऊन यानी 77 या 75 या 74 क़िस्म आहे ईमान। त हिते नबी करीम फरमाए थो फ़अफ़दलुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह, बहितर में बहितर इन में आहे कलमो पढ़णु ला इलाहा इल्लल्लाह। व अदनाहा, ऐं इन में घटि में घटि इन में जेको सवाब वारी शइ आहे इमाततुल अदा अन तरीक़, रस्ते मां किचिरो या पथर या कंडा उनखे पासे करणु। इहो बि ॾिसो दीन मां अची वई। ठीकु आहे। ॿी हदीस अबू हुरैरा ॿी बि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैनमा रजुलुन यमशी बितरीक़ ववजद गुस्न शौक। चए थो नबी करीम त हिकिड़ो माण्हू बनी इसराइल में अंदरि उनजी नबी सां ॻाल्हि थो ॿुधाए, बैनमा रजुलुन यमशी बितरीक़न वजद गुस्न शौक, रस्ते में हिकिड़ो ॾिठईं डिंगर, यानी जीअं चओ त गुस्न उनखे चवंदा आहिनि, यानी डिंगर हुजे वॾे वण जो, उन में कंडा हुजनि, गुस्न शौक आल तरीक़ फ़अख़रहू, उन डिंगर खे पासे ते कयईं, खणी पासे ते कयईं। ऐं छाजे लाइ त मां यानी रस्तो पंहिंजे लाइ बि खोलियईं, ॿियनि जे लाइ बि रस्तो ठीकु कयईं। त
नबी करीम फरमायो फ़अख़रहु फ़शकर अल्लाहु लहू फ़ग़ुफ़िर लहू, अल्लाह ताला उनखे शुक्र करे ऐं उन जो गुनाह माफ़ करे छॾी। ॾिसो यानी इन में केॾो फ़ाइदो थियो। ॿियो अचे थो हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा हदीस आयशा क़ालत क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु ख़लक़ अल इंसान मिन बनी आदम, अल्लाह ताला इंसान बनी आदम के अला 360 मिफ़सल, जान इंसान जी 360 हॾी यानी इंसान खे अल्लाह ताला पैदा कयो आहे ऐं इन हिकिड़े हिकिड़े हॾे जो उनखे अल्लाह खे शुक्र करिणो आहे। त फ़कुल्लु तहमीदतिन सदक़ा व कुल्लु तहलीलतिन सदक़ा, जेको चवंदो अल्हम्दुलिल्लाह उहो सदक़ा, व ला इलाहा इल्लल्लाह सदक़ा, व सुब्हानल्लाह सदक़ा, व अस्तग़फिरुल्लाह सदक़ा, वरी अॻिते चए थी व अज़्लु हजरिन अन तरीक़, को पत्थर रस्ते मां खणी, औ शौकतन औ अज़मन अन तरीक़, जा हॾा हुजनि हॾो हुजे या कंडा हुजनि, अन तरीक़ नास व अमरुम बिलमारूफ़ सदक़ा, इहो बि हिकिड़ो सदको आहे, ऐं जे कंहिंखे नसीहत कंदे इहो बि सदक़ा, ऐं नही अन मुनकर, कंहिं ग़लति खे ॾिसी थो उनखे नसीहत कंदे इहो बि सदक़ा। मुनकर अदद ज़ालिक 60 व 300 सलामा फ़इन्नहु यमशी यौमइज़िन व क़द ज़ुहज़िह नफ़्सहु अन अन्नार, 360 दफ़ा इहे अमल जे इंसान ॾींहं में हिकिड़े में करे त ईअं सम्झो पंहिंजे पाण खे दोज़ख खां बचाए। उलमा चवनि था त इहा हिकिड़ी सुन्ना मुस्तहब, यानी हिकिड़ी सुन्नत प्यारी सुन्नत आहे ऐं मुस्तहब इंसान करे ज़रूरी, किथे बि का शइ ॾिसे त इहा ज़रूरी न छॾे इन शइ खे। ऐं किथे किथे इहा सुन्नत आहे छो जो ॾिसे थो त रस्ते खां थोरो पासे ते को किन पियो आहे या कंडा पिया आहिनि त इहा उन जे हक़ में सुन्नत आहे, पर किथे वाजिब थी वेंदी उहा सुन्नत, वाजिब सुन्नत खां मरतबे ते वाजिब थी वेंदी। कीअं जे इहो रस्ते ते पियो हुजे किन, बिल्कुलु रस्तो माण्हुनि जो बंदि हुजे ऐं जॻह न हुजे उन शइ खां, त पोइ इंसान इन टाइम में हींअर वाजिब थी वेंदो इन जो हथ इज़ालत हा, यानी इन खे इन रस्ते खे ठाहे या इन खे कुझु ठीकु करे। इन में इहो उलमा चवनि था त के रस्ते में वण फुटी था वञनि, ड्रब फुटी था वञनि, त इंसान खे इस्तिताअत आहे त इहे ड्रब कढे, इहे वण जेके कंडनि जा आहिनि इहे कटे छॾे, छो जो रस्तनि खां निकिरंदा आहिनि, या को कंहिं रस्ते में अॻियां को रस्ते जे साम्हूं को खूह आहे अॻियां ऐं उनखे भित या कटाड़ो न आहे, त इन में यानी थी सघे थो को माण्हू किरे, का ॿकरी किरे या जानवर किरे, त इहो हिन ते वाजिब थो थिए त हाणे इहो हिकिड़ो नुक़सानु आहे, इन खे पासे ते करे या इन खे ढके या ढिंगर मथां रखे या इन खे जे यानी की माण्हू खे ॿी तकलीफ़ न हुजे त इन खूह खे पूरे बि छॾे। रिवायत मुस्लिम में हिकिड़ी ॿिया हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त क़ाल लक़द रअयतु रजुलन यतक़ल्लबु फ़िल जन्नह, नबी करीम चए थो मां जन्नत में हिकिड़ो मसालो ॾिठो त जन्नत में घुमे पियो, मज़ा पियो वठे, कहिड़ो अमल इन कयो जो इहो जन्नत ॾे वियो। उहो चए थो हदीस में फ़िल जन्नह फ़ी शजरतिन क़तअहा मिन ज़हरि तरीक़ कानत तुअज़िल मुस्लिमीन, रवाहु मुस्लिम, नबी करीम चए थो उन छा कयो, रस्ते में हिकिड़ो ढिंगर हा या वण जा हिकिड़े जा कंडा हा, उन वण खे कटे ऐं पासे ते कयईं त अल्लाह साईं उनखे उन जन्नत ॾे मोकिले छॾियो इन अमल जे लाइ। ते ॿी बि आहे हदीस, हिकिड़ो पोढ़ो सहाबी हुजे, वो हदीस अबू बकर क़ाल हदथना वकीअ अन इब्बान अन समअ क़ाल अन अबुल वज़्ज़ाक़ अन अबी बरज़ा क़ाल क़ुल्तु या रसूलल्लाह दुल्लनी अला अमलिन अंतफ़िअ बिही, चईंसि या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो सवलो अमल ॿुधा जो मूंखे अॻिते कमु अचे, त नबी करीम चयसि नहल अदा अन तरीक़िल मुस्लिमीन, रस्ते में को तकलीफ़ मुस्लमाननि जे लाइ हुजे त उनखे तकलीफ़ खे पासे ते करे छॾ, ॾिसो केॾो सवलो अमल आहे, अल्लाह साईं इन ते केॾो ॾिए थो। ॿी हदीस में हदीस यज़ीद बिन हारून क़ाल अख़बरना जरीर अन हाज़िम क़ाल अन वलीद अन अब्दुर्रहमान बिन अयाद बिन अतिक़ अन अबी उबैद क़ाल समिअतु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मन आद मरीज़न, नबी करीम फरमाए थो केरु कंहिं मरीज़ खे ॾिसण वियो, औ अनफ़क़ अला अहलिह, ऐं जा पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कई, औ अमातल अदा अन तरीक़, या रस्ते खां को किन पत्थर किन खयो, फ़हसनतुम बिअशरि अमसालिहा, अल्लाह साईं उन अमल में तोखे 10 दर्जा वधीक भला ॾींदो। उलमा चवनि था त इहो हिकिड़ो फ़ज़ल थियो ऐं सुन्नत थी ऐं नबी जो हुकुम थियो त किचिरो या तकलीफ़ कहिड़ी बि रस्ते खां पासे ते खण, पर इन जो अक्स हुकुम जेको आहे त यानी किन उछलाइणु रस्ते में, कंडा उछलाइणु, शीशा उछलाइणु हराम आहे,
इहो इंसानु सम्झी वञे। छो असां काफ़ी माण्हू ॾिसंदासीं त उते पाकिस्तान में त सभु को दर खां अॻियां किचिरो खणी घटी में उछला छॾींदो। त ॾिसो इहा हिकिड़ी ॿियनि खे तकलीफ़ ॾियणु इहो इस्लामी शरीयत में हराम आहे, इन जो हुकुम हुरमत आहे। ॾिसूं था दोस्त त फ़ज़ाइल अल अमाल असांखे सिखिणो आहे। जीअं आदाब नबवी असांखे नबी करीम शयुनि खां झले थो त असांखे सिखिणो आहे, दिलि सां सिखिणो आहे। अलाह जे रसूल जे हुकुम असां ते अलाह ताला क़ुर में चए थो अतीउ अल्लाह अतीउ रसूल। जिथे किथे अलाह जो चवण ते हलो, रसूल जे चवण ते हलो, ऐं असांखे रसूल जे चवण ते हलणो आहे। जंहिं शइ खां झले थो झलणो आहे असांखे। जंहिंमें चए थो फ़ज़ाइल अमाल अथव, हीअ जेको दर्स फ़ज़ाइल अमाल आहे त इन में असांखे अलाह जो रसूल जे असांजे जेके चए थो हीअ कमु कयो, हीअ भलो आहे, इहो असांखे कमु ईंदो। इंसान खे ख़बर कान्हे क़यामत ॾींहुं कहिड़ो अमल इंसान खे ॾाढो कमु अचे। छो क़बूल करणु जेतिरी तुंहिंजी नियत सुठी हूंदी, साफ़ हूंदी, त उहा अलाह खे प्यारो हूंदो अमल ऐं अलाह खे क़बूल थींदो। असांखे हिकिड़ो क़िसो यादि अचे थो त हिकिड़े मौलवी हिकिड़ो हिन टाइम में हिकिड़ो आलिम हुन तरावी पढ़ी, मग़रिबी निमाज़ पढ़ी अलाए इशा जी, सो तिलावत ॾाढी भली कई, दिलि सां पढ़े पियो, ख़ुलूस सां पढ़े पियो। जी सूरत ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा, ॾाढो प्यारे यानी तिलावत कई। बहरहाल पोइ राति जो जॾहिं सुतो त ॾिठईं त मलाइक हिकिड़ो आयो, चईंसि हीअ ॾिस तुंहिंजी निमाज़ जी जेकी तो पढ़ी माण्हुनि सां, त हीअ जेके क़ुर जूं तिलावतूं तूं दिलि सां पढ़ी पियो, त हिन अखर जो हिकिड़े हिकिड़े अखर जो 10 तोखे दर्जा अलाह ताला लिखी ॾिना। हिन दर्जे लफ़्ज़ ॾेखारियईंसि, हू ॾिसे पियो ख़्वाब में त हिन लफ़्ज़ जा जेके तूं पढ़ियो 10 दर्जा अथई, हिन अखर जा 10 अथई, हिन जा अखर जा तोखे 10 आहिनि, हिन लफ़्ज़ जा 10, हिन जा 10। चई हिकिड़े लफ़्ज़ ते उन ते कोन ॿुधाईं, चईंसि हिन लफ़्ज़ हिन अखर जा तोखे दर्जा कोन मिलंदा। त उन इमाम जेको उन चयोसि मलाइक खे त छो भला ॿियनि सभिनि अखरनि जा मूंखे इहो यानी दर्जा 10 मिलिया, हिन जो छो कुझु कोन्हे। चई त हिन अखर ते तूं वॾो आवाज़ करे पढ़ियो, इन जे करे त आवाज़ु भलो थिए ऐं माण्हू ॿुधनि, इन में तुंहिंजो ख़ुलूस ख़तमु थी वियो। तंहिंजे करे अलाह साईं तोखे हिन अखर जा तोखे सवाबु न ॾिनो। सो ॾिसो त केॾो न ख़तरनाक आहे इंसानु जेको इहो इंसानु जेको ख़ालिस नियत ख़ुलूस सां नथो को अमल करे। त ॾिसो अखर जो हू जेॾीमहिल हुन में दिलि जी ईमान ऐं ख़ुलूस हो त हुनखे सवाबु मिले पियो। पर जंहिं अखर में हुन रियाकारी थोरी बि, अलाह दिलनि जो मालिक आहे, हुन ख़बर आहे त हिते आवाज़ु पाण प्यारो कयईं, वॾो कयईं त माण्हू ॿुधनि, वाह वाह कनि या मूंखे चङो चवनि, त उनजो उनखे सवाबु न मिलियो। सो अलाह ताला असांखे तव्हांखे हर रियाकारी खां, शिरक खां बचाए। अलाह ताला असांखे तव्हांखे सभु अमल असांजो ख़ालिस उनजे वजह करीम जे लाइ हुजे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।